पॉलिसी है, फॉरेन पॉलिसी, उसको मरोड़ने की कोशिश बाहर से की जा रही है। बाहर से हमारे मुल्क की फॉरेन पॉलिसी को मुतासिर किया जा रहा है। शाह महमूद को पता है कि इस साजिश का हमें पिछले महीनों से पता है कि ये साजिश हो रही है। आज वो जुल्फिकार अली भुट्टो वाला टाइम नहीं, वक्त बदल चुका है। परनेहमा मुंहिंजी हुकूमत केराइण लाइ साज़िश कई थी वञे, असांखे ख़त लिखी धमकी ॾिनी वई आहे। क़ौम इहो ॼाणणु चाहे थी त लंडन में वेठल शख़्स कंहिं कंहिं सां मिले थो। ख़बर आहे त ॿाहिरां कहिड़नि कहिड़नि हंधनि तां असां ते दबाव विझण जी कोशिश कई थी वञे, पर मुल्की मफ़ाद ते को समझौतो न कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ साज़िश में पैसो ॿाहिरि जो आहे ऐं माण्हू असांजा इस्तेमाल थी रहिया आहिनि। इल्ज़ाम न पियो हणां, मूं वटि ख़त सबूत तौर मौजूद आहे। उन खां वधीक उन करे ज़ाहिर न पियो करियां जो खेसि मुल्क जो मफ़ाद अज़ीज़ आहे। जुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं मुल्क खे आज़ाद परॾे पॉलिसी ॾियण जी कोशिश कई त फज़लुर रहमान ऐं नवाज़ शरीफ़ जे जमायतनि तहरीक हलाई, जंहिं सबबु हुन खे फाही ॾिनी वई। हीअ समूरो ड्रामो एनआरओ लाइ करे रहिया आहिनि। हुकूमत वञे थी त वञे, जान वञे थी त वञे, हिननि खे कॾहिं माफ़ न कंदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में अमर बिल मारूफ जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कमज़ोर तबिके खे मथे आणण लाइ एहसास किफ़ालत प्रोग्राम शुरू कयो। हेल्थ इंश्योरेंस ॾियण ते खेसि फ़ख़ुरु आहे। जीअं जीअं टैक्स गॾु कंदासीं, इहो पैसो क़ौम ते ख़र्च कयो वेंदो। 5 साल मुकमल कंदासीं त ॾिसंदो ग़ुर्बत में तारीख़ी घटिताई हूंदी। अमीरनि खां टैक्स वठी ग़रीबनि खे माली तौर सगारो कंदासीं। मुल्क खे तबाह नंढा चोर वॾा चोर कंदा आहिनि। हू अहिड़ो पाकिस्तान ठाहिणु चाहिनि था जंहिं में कमज़ोर खे इंसाफ़ मिलंदो। आज हम फर्डी गवर्नमेंट की कैबिनेट से इस्तीफ़ा देते हैं, वज़ीर आज़म की कैबिनेट को छोड़ने का ऐलान करते हैं और इसके साथ साथ हम इनके साथ खड़े हैं और हम पाकिस्तान और पाकिस्तानी कौम के लिए जो कुछ बेहतर कर सकेंगे पीडीएम के साथ खड़े हैं। अपोजिशन जो हुकूमत के पेरू सरप्राइज। जमहूरी वतन पार्टी हुकूमत खां धार थी अपोजिशन की हिमायत जो ऐलान करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमती इत्तेहादी शाहज़ैन बुगटी के घर पहुंची साणस मुलाकात कई। शाहज़ैन बुगटी वफाकी काबीना का इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। शाहज़ैन बुगटी चयो आहे त पीडीएम सां गॾु बीठा आहियूं। हुकूमत वाइदनि खां सवाइ कुझु बि नाहे कयो। वफाकी हुकूमत अवाम जे एतमाद खे छियो रसायो। असांजे मसइलनि ते हुकूमत को ध्यान न ॾिनो। सियासत में इख़्लाक़ियात खां ॿाहिरि गुफ़्तगू न करणु घुरिजे। मगर वो अफसोस के साथ वज़ीर आज़म साहब और उसकी हुकूमत का जो सलूक अपोजिशन के साथ था वो आपके सामने है। मगर जिस नेक नियति के साथ उनके इत्तेहादी ने काम करने की कोशिश की, उसका जवाब में जैसे अवाम को धोखा मिला इमरान खान से, जैसे अपोजिशन को धोखा मिला इमरान खान से, तो इमरान खान साहब ने अपने इत्तेहादियों को भी इस्तेमाल करके अपना फ़ायदा के लिए अपने वादा पे पूरा नहीं उतरे। पूरी दुनिया को एक पैगाम भेजा है, पूरे पाकिस्तान को एक पैगाम भेजा है। पाकिस्तान के अवाम हम सब की तरफ देख रहे हैं कि हम मिलके इस मुश्किल से उनको निकाल सकें।
इमरान खान पंहिंजे इत्तेहादियुनि सां कयल वाइदा न पाड़िया। शाहज़ैन बुगटी बहादुराणो फ़ैसिलो कयो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म पंहिंजे इत्तेहादियुनि खे धोखो ॾिनो। वज़ीर आज़म ऐं हुकूमत जो पंहिंजे इत्तेहादियुनि सां बि रवैयो अफ़सोस जोॻो आहे। इमरान खान पंहिंजे इत्तेहादियुनि खे बि इस्तेमालु कयो। बलोचिस्तान जा मसइला इंतिहाई पेचीदा आहिनि। इमरान खान अक्सरियत विञाए वेठो आहे। हुकूमत ख़त्म थी चुकी आहे। हाणे दबाव विझण जूं कोशिशूं करे रही आहे। अवाम हाणे कंहिं बि प्रोपेगंडा जो शिकार न थींदो। शाहज़ैन बुगटी सुभाणे वापसि अची वेंदो ऐं हुकूमत सां गॾु हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी दावा। सनद चवण आहे त 12 माण्हुनि प्रेस कॉन्फ्रेंस कई जिन मां 6 ॼणनि वापसी जो रस्तो इख़्तियार कयो। कंहिं ते बि का पाबंदी नाहे ऐं हर कंहिं खे पंहिंजा फ़ैसिला करणा आहिनि। वोट खां 1 कलाक अॻु ताईं सूरतहाल तब्दील थींदी रहंदी। पीटीआई जे जलसे में अवाम जो पैसो ऐं क़ौमी वसीला इस्तेमाल कया विया। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त सरकारी ऑफिसनि खे 200 वसूं आणण जो चयो वियो। इमरान खान खे अवाम जे पैसनि सां कयल जलसनि जो हिसाब ॾियणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी उर्दू सिखे या न, अवां 75 सालनि में तमीज़ सिखी न सघिया। बदतमीज़ी ऐं बद तहज़ीबी जा नवां रिकॉर्ड क़ाइमु करण जो नओं नालो अमर बिल मारूफ़ आहे। हमज़ा शहबाज चयो आहे त हाणे सरप्राइज़ ॾियण जो वारो असांजो आहे। इमरान न्याज़ी 4 सालनि में ज़रे जी करप्शन बि साबित न करे सघियो। पीटीआई खे वोट ॾियण वारा अॼु पुछनि था त 1 करोड़ नौकरियूं किथे आहिनि। इंशाअल्लाह आर्मी चीफ मुद्दो पूरो कंदो। मूं वटि अंदर जी ख़बर आहे। अपोजिशन खे कुझु न मिलंदो। नतीजो जेको बि निकिरे गैंग ऑफ 3 खे कुझु न मिलंदो। घरू वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पीडीएम खे काल जलसे जी इजाज़त ॾिनी हुई। अॼु उहे पंहिंजी मर्ज़ी सां गैर क़ानूनी तौर वेठा आहिनि। खेनि शोकास नोटिस ॾिनो पियो वञे। जेकी रोडनि ते वेठा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। फॾे जी कोशिश कई वई त इंतज़ामिया एक्शन खणंदी। चीफ जस्टिस श्रीनगर हाईवे खे खुलियल रखण जो हुकुम ॾिनो आहे। JUI हाईवे ख़ाली न कयो त FIR दाख़िल कई वेंदी। अॼु इमरान खान जो ॾींहुं आहे। इमरान खान अपोजिशन ख़िलाफ़ आख़िरी बाल ताईं खेॾंदो। अपोजिशन जी जमहूरियत जो मयार एतिरो किरी चुको आहे जो कातिलनि खे वापसि घुराए रहिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त शेख रशीद केॾो वॾो तुरम खान आहे। पीपल्स पार्टी जी तर्जमान शाज़िया मरी शेख रशीद जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर करे चयो आहे त गिदड़नि वारियूं भक्तियूं घर में संभाले रखो। शाज़िया मरी मूजिब शेख रशीद जी सियासत आमरन जी बूट पॉलिश खां शुरू थी हुई। संदसि सियासत सिलेक्टेड जी जुती खणण ते ख़त्म थिए थी। मौजूदा हुकूमत गैर आइनी ऐं नाजायज़ आहे। आख़िरी लम्हे ताईं मौजूदा हुकूमत ख़िलाफ़ जहाद जारी रहंदो। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हाणोकी हुकूमत जो ख़ात्मो लाज़मी आहे। हुकूमत सां हिसाब किताब कयो वेंदो। वक़्तु साबित कंदो त हीअ हुकूमत नाजायज़ आहे। हुकूमत जा पंहिंजा माण्हू चई रहिया आहिनि त हू खेनि वोट न ॾींदा। इमरान खान जेका ॿोली इस्तेमालु करे रहियो आहे उहा मदीने जी रियासत जी ॿोली नाहे। मौजूदा हुकूमत लाइ हिकु ई रस्तो घर वञण जो आहे। JUI कानून ते अमल कंदे जलसो कंदी। सियासी मंज़रनामे में अॻुभराई नून लीग जो वफ़द चौधरी शुजात जे घर पहुची वियो। गॾियल सियासी दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिब लीगी वफ़द चौधरी भाइरनि खे नवाज़ शरीफ़ जो पैगाम पहुचाए छॾियो। नून लीग काफ लीग खे वॾ वज़ारत ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। काज़ी अहमद बरसा 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो 1 ॼणो क़तल।
ॻोठ गुलाम हुसैन ज़रदारी में ज़रदारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे घर तकरार झेड़ो थी पियो। फायरिंग में 18 वरे जो नौजवान मंजूर ज़रदारी मारिजी वियो। मक़तूल जो मर्द काज़ी अहमद अस्पताल में ज़रूरी घोजू पूरियूं करण बैदि वारसनि हवाले। मक़तूल नौजवान 1 महीनो अॻु शादी थी हुई। रानीपुर बरसा रोहिड़ी केनाल में नौजवान जो लाश हथ। झंडा शाखवासी पुनल शहर तौर सुञाणप। नौजवान के वारसन जो चवण है पुनल एक ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। शक है तो नौजवान के शेखन ऐं चांडियन क़त्ल करे लाश रोहिड़ी केनाल में उछलायो है। सेवण में नीगर जो घर में फाव खादल लाश हथ। मकरानी पाड़े में मसवार के घर में नीगर जो टंगियल लाश मिलो। इतला मिलण ते बाचे दरगाह ते वेल मां आई भेड़ पहुता। मसवार ते घर वठी नींदर गिरफ्तार। सिंध के मुख्तलिफ इलाक़न में बाहि जा 3 वाक़िया। 45 घर अल्लाह तला समेत सड़ी रख। मजमूई तौर लखे रुपयन जो नुकसान। ठठे वेझो ॻोठ शाहू खान पवर में बाहि लगन सबब 3 घरन में रखियल अल्लाह तला सड़ी खाक थी वियो। टंडो गुलाम हैदर जे ॻोठ शफी मोहम्मद रोतकानी में बाहि 10 घर सड़ी विया। जमाल शाह जे ॻोठ जाम ज़रदारी में लगल बाहि 5 घरन के साड़े छॾियो।